रोमीअ जी औताक समाजी ऐं इस्लाही कालम। वरी ईद आई पर तू न आए। हर धर्म मज़हब में ख़ुशियुनि जा ॾिहाड़ा मल्हाया वञनि था। ईअं अहले इस्लाम में बि ईदूं मल्हायूं वेंदियूं आहिनि। उन्हनि जे पोयां ख़ासि करे ही कुर्बानी वारी ईद कुर्बानी जो सबक़ ॾींदी आहे। हिन में हिलाल जानवर खे कुर्बान करण सां गॾोगॾु ॿियूं बि घणियूं शयूं कुर्बान करणियूं पवंदियूं आहिनि, पर सिवाइ गोश्त खाइण ऐं ख़ासि हम ख़याल दोस्तनि खे खाराइण खां सवाइ ॿियनि रुखनि खे छॾियो पियो वञे। असल में इस्लाम में कुर्बानी जे पोयां हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी संदसि पुटु हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम जी कुर्बानी जो मतिलबु हर प्यारी शइ कुर्बान करणु आहे। हिन वक़्तु असांजे मुआशिरे जी प्यारे में प्यारी शइ असांजी अनायत ऐं हट धर्मी आहे। जेकॾहिं उहा असां हिन ईद ते कुर्बान करण में कामयाब थी वियासीं त सम्झो हक़ीक़तूं सम्झण में अची वेंदियूं इंशाअल्लाह। गरीब गुरबा जी हॾॾोखी ऐं मिस्कीन परवरी ऐं इस्लाम आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दर्स तमाम आला मिसाल तौर मौजूद आहे। हज बि हिक जहिड़ाई जो अहिड़ो वॾो मिसाल पेश करे थो जिते सभु हिक जहिड़ा पेश थियनि था। अरकाननि में बि का कमी पेशी नाहे हूंदी, नई वेस वग़ैरह में। ईअं असां पंहिंजे तरफ़ां कुझु मतभेद अपनाई आहे, पर उन सां इस्लाम जी ला तालुकी आहे। उहे असांजा पंहिंजा रवाज ऐं रस्मूं आहिनि। जीअं फिरजनि में सॼो गोश्त जमा करे रखणु, मज़े सां 3 ॾींहं ताईं कुर्बानी इन नियत सां करणु जीअं असां पंहिंजे महिमाननि खे खाराए सघूं। न त जानवर मौजूदु आहिनि, पोइ पहिरें ॾींहुं छो न सभु ग़रीब गुरबा खाइनि। जेकॾहिं गैर मुस्लिम बि उते अचे थो त गोश्त वठण त उन खे बि ॾिनो वञे, पर तोहफ़ा ठाहे वॾनि सेठनि खे मोकिलियो न वञे जेके अॻे ई सॼो साल खाइनि पिया। ही उन्हनि जो हक़ आहे जिन खे साल में गोश्त जी ख़ुशबू बि सूंघण जो मौक़ो नाहे मिलंदो। ईअं नवां जोड़ा भली पायो, पर पुराणा फालतू जोड़ा घटि में घटि उन्हनि खे त ॾियो जिन जा कपिड़ा लीड़ूं थियल आहिनि। अहिड़ियूं अचरज वारियूं ॻाल्हियूं जॾहिं रूमीअ जी औताक में हिकु दरवेश जे वातां ॿुधियूंसो, सच सम्झो त सॼी ईद सम्झ में अची वई। वाकई असांजी अनायत त क़ाइमु आहे, बसि को तरस ऐं रहम ॾिसिजे नथो। हर को पाण ॾांहुं पियो छिके, जंहिं वटि का बि खोट नाहे। असल में कुर्बानी आहे ऐं ख़ुदगर्ज़ी खे चीभाटण ऐं चिचण लाइ ग़रीबनि सां गॾु वेही खाइण, ग़रीबनि जे औलाद खे ख़र्चियूं ॾियणु, इहो ई दर्स आहे कुर्बानी जो। मुबारकूं बि उन्हनि खे ॾियो, न वॾनि जागीरदारनि ऐं वॾेरनि ऐं सियासी शख़्सियतनि जे दरनि ते थुॾा खाई सेल्फियूं कढाए ख़ुशि थियणु, जंहिंखे अव्हां जे नाले ऐं ज़ात जी बि ख़बर कोन्हे। सैयद गुलाम हैदर शाह कलंदरी।